अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तहरीर न्यूज़ में बनीकार आउं मारवी तहीन सबका पेरी शाम कंदासी हेडलाइंस। नारा है कि इलेक्शन जल्दी कराएं, तो ये क्या कर लेगा इलेक्शन करवा के? पहले इसने क्या किया? जो हमारा गेम प्लान है उसमें इलेक्टोरल रिफॉर्म्स है, नैब रिफॉर्म्स करने, उसके बाद इलेक्शन में जाना है। वो कहता है मुझे टमाटर और आलू के लिए थोड़ी मैं आया था। नहीं, मैं तो टमाटर और आलू के लिए आया हूँ भाई। मुझे लॉस तो बनाने दो। इस लॉ पे तो सारा झगड़ा है जिसपे ये सिलेक्टेड या कोई और सिलेक्टेड लाया जा सकता है। टेन्योर पूरा नहीं हो रहा था, सरकरात में था। हमने आज को उसको उठा के निकाल के बाहर भेजा कि तुम मत मारो, तुम अपने मरते मरते हमारी मुल्क को भी मार रहे हो। अगर फौज ए पॉलिटिकल होती है तो मुझे बाजवा को सल्यूट करना चाहिए या उससे लड़ना चाहिए? अब ओथ पे रहें तो गलत हैं, ओथ पे ना रहें तो भी गलत हैं। तो ये किस्सा नहीं चलेगा। उन्हें समझा कि हम बीबी साहिबा को शहीद करके पाकिस्तान तोड़ेंगे। अगर उस दिन मैं पाकिस्तान खपे का नारा नहीं मारता तो फिर सिचुएशन ये नहीं होता है कि मैं खुद कुछ सिचुएशन क्रिएट करता, फिर सिचुएशंस क्रिएट हो जाती है। पानी का बड़ा मसला था, मैं खुद इंटीरियर में था, अपनी फसलों को देख के भी रो रहा था, गरीबों की फसलें देख के भी रो रहा था। बेनज़ीर भुट्टो के शहीद करण जे पुठियां पाकिस्तान तोड़ण जी साज़िश हुई। पाकिस्तान खपे जो नारो न हणा हा, हालतूं मुंहिंजे कंट्रोल मां निकिरी वञनि हा ऐं हालतुनि जी मालिकी को ॿियो करे वठी हा। पीपल्स पार्टी पाकिस्तान के बचाई सघे थी। जीअं ई चूंड सुधारा थींदा, इलेक्शन कराए छॾींदासीं। तेल जूं क़ीमतूं न वधाइण घुरिजनि। केस माण्हुनि जे घरनि जा चुल्हा ॿारणा आहिनि। जेसीं ताईं IMF जो प्रोग्राम नथो अचे, ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। फौज जे गैर सियासी हुजण ते केस जनरल बाजवा के सैल्यूट करणु घुरिजे या विढ़णु घुरिजे। खेनि पतो पइजी वियो त हू गैर सियासी रही सघनि था, ख़्वाहिश शायदि हू ईअं ई रहनि। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन गुणेश ज़रदारी ज़रदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणाहित राति नवाज़ शरीफ सां ॻाल्हि ॿोल थी आहे। चूंड सुधारनि खां पोइ इलेक्शन ॾांहुं वेंदासीं। इमरान ख़ान इलेक्शन जल्दी कराए छा कंदो? संदन गेम प्लान में चूंड ऐं नैब सुधारा शामिल आहिनि। अवामी मसला अवामी नुमाइंदा हल कनि, उन जी पगार वठनि था। गुणेश ज़रदारी ज़रदारी चयो आहे त सिंध में ज़रई पाणी जी खोट सिवा पंहिंजा ऐं ॿियनि ग़रीबनि जा फसल सुकंदे ॾिसी रोइण अची वियो हो। उमेद आहे त हाणे पाणी अची वेंदो। अमेरिकी ख़त नाहे पढ़ियो। बेतमादी रिथ आणण लाइ केस बाइडन जी क़ौम फोन कॉल न आई। इहो रुगो सियासी ड्रामो रचाए पियो वञे। मौशी बुरान मां निकिरण लाइ BC ट्रांसमिशन लाइन समेत कुझु इदारनि खे खांगाए सघिजे थो। हू चाहिनि था त नैब खे सियासी इंतकाम वठण लाइ न कई वञे, ब्यूरोक्रेसी खे नैब खां आधार कयो वञे। मुल्क में चूंडुनि जो को इम्कान नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ शरीफ विच में इतफ़ाक़। लंडन पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में इतफ़ाक़ कयो वियो त आम चूंड सुधारा मुकमल थियण खां पोइ कराई वेंदियूं। नून लीग क़यादत जे इजलास में ईंदड़ चूंडनि पंजाब काबीना ऐं पावर शेयरिंग बाबति गोल वीचार। पेट्रोल जी क़ीमतनि बाबति हिकमत अमली लाइ सलाह मशवरा। मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु ई आम चूंडूं थी वञनि। जनरल पे समीत जो नालो सीनियोरिटी लिस्ट में हूंदो त बिल्कुलु गौर कयो वेंदो। बचाव वारे वज़ीर ख़ारजा आसिफ बरतानवी ख़बर इदारे खे इंटरव्यू में चयो आहे त मुमकिन आहे त इलेक्शन नवंबर में ई थी वञे। थी सघे थो त नवंबर खां अॻु निगरां हुकूमत हली वञे। जनरल बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मत जे मुद्दे में वाद न घुरिजे। जनरल बाजवा जे इन ऐलान खे सारा जोॻो सम्झां थो। जनरल राहील कॾहिं बि मुलाज़मत जी मुदत में वाद जो मुतालबो न कयो। फ़हिरिस्त में मौजूदु समूरनि नालनि ते गौर कयो वेंदो। इलेक्शन कमीशन PTI जे फ्रीवेल मेंबरनि जी नालियत जो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो।
धुरिन जा दलील मुकम्मल थियण बाद चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में टे रुकनी बेंच केस जो महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन जे मेंबरनि मुतफ़क़ा फ़ैसिले में चयो आहे त प्रीवियल मेंबरनि ते आर्टिकल 3A लागू नथो थिए। चीफ इलेक्शन कमिश्नर ते एतमाद नाहे रहियो। PTI पाण फवाद चौधरी चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग में को उहिदो वठे। इलेक्शन कमीशन PTI खिलाफ़ पार्टी बणियल आहे। राणा सनावला धमकियुनि ज़रिए हुकूमत हलाइण जी कोशिश करे रहियो आहे। पाकिस्तान जो सियासी निज़ाम नंढनि में यरगमाल बणियल आहे। इमरान खान जी नाअहलीअ सबब मुल्क वेंटिलेटर ते हली वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म पारां बिगाड़ियल मुल्क खे दुरुस्त करण लाइ 2-3 साल लॻी वेंदा। कूड़नि हुक्मराननि खां पाकिस्तान जी जान आजी थी चुकी आहे। ईंदड़ चूंडनि में KPK जे इमरान खान खां जान आजी थी वेंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो सवाबी में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त 4 साल हुक्मरानी कंदड़ 4 सेकेंड कारकर्दगी ते न ॻाल्हायो। कारकर्दगी लिकाइण लाइ साज़िश जो ड्रामो रचायो वियो। का बि साज़िश न थी। इमरान खान खे संदसि MNAs हुकूमत खां ॿाहिरि कढियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो सलामती काउंसिल जे सदर ऐं UN जे सेक्रेटरी जनरल खे ख़त। परॾेही ऑफिस मूजिब ख़त में कश्मीर में मुसलमाननि जी नुमाइंदगी खे घटि करण जे भाती साल खां आगाह कयो वियो। परॾेही वज़ीर वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी खे उजागर कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त भारतीय गैर क़ानूनी क़दम सलामती काउंसिल जे ठहराइण जी भनकड़ी कई आहे। सन भरिसां ख़ौफ़नाक हादसो। ईद जी मोकल करे वापसि ईंदड़ रियासती जे 12 पोरेतनि समेत 15 ॼणा अजल जो शिकार। 7 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं ट्रक विच में ज़ोरदार टकरु थी पियो। फौतियुनि में रियासती जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ 12 ॼणनि समेत 15 ॼणा शामिल। पुलिस ऐं शहरनि फौतियुनि जा लाश खणाए सन मांझंदि ऐं जामशोरी जी अस्पताल में पहुचाया। हादसे जो इत्तला मिलण ते फौतियुनि जे घरनि में कोहराम अची वियो। सिंध में पाणी जो बहरान शिदत इख्तियार करे पियो। सखर विराज वटि खोट वधी 53 ॾाई 12% थी वई। सखर विराज में 18,516 क्यूसिक पाणी रहिजी वियो। कोटड़ी विराज के 4,805 क्यूसिक पाणी की फराहमी कई वई। कोटड़ी विराज वटि 70% का खोट रिकॉर्ड। बूडू विराज जी खणत लागी थी बंद। सिंध के अक्सर इलाइक़नि में पाणी अणलप थी वियो। पाणी जी खोट खिलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। मुल्क के मुस्तहकम हुकूमत की ज़रूरत है जी तरक्की करे सके। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस मरता बंजा सदाती रेफरेंसी ॿुधणी दौरान रिमा सिंह चयो आहे त मुल्क में 1970 खां इब्तिदा जी म्यूज़िकल चेयर हली रही है। कंहिंखे बि ग़लति कम सां फ़ाइदो वठण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। बेतमादी जी रिथ ते बहस थिए हा त सभु साम्हूं अचे हा, पर बेतमादी जी रिथ ते लिबरान थियण बाद का बि बहस न कराई वई। 1960 खां मामला ठीक न पिया हलनि। आइन में जहरी तरीक़े सां तरमीम बाद 3A खे शामिल कयो पियो। कंहिंखे ताहयात नाअहल करण तमामु सख़्त सज़ा आहे। सुप्रीम कोर्ट ताहयात नाअहल लाइ कुझु शर्तूं मुक़ररु करे रखियूं आहिनि। सोशल मीडिया रूल्स दुरुस्त करियो। रूल्स में हर शइ क्लियर हुजणु घुरिजे। अवां कंहिंखे ऑपे नथा छॾे सघो जंहिंजो सुभाणे ग़लति इस्तेमालु थी वञे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतरमुल्ला अॻूणी हुकूमत जे सोशल मीडिया रूल्स ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमा सिंह चयो आहे त काल जेके अपोज़िशन में हुआ हाणे पावर में आहिनि। बहितर नाहे त ही स्टेक होल्डर सां सलाह मशवरा करे दुरुस्त कनि। न रुगो इज़हार राय जी आज़ादी पर नफ़रत भरियूं तक़रीरूं ऐं ॿिनि शयुनि खे बि ॾिसणु घुरिजे।
इज़हार राय जी आज़ादी सां जेको मुस्तकिल थींदो रहियो आहे, अदालत उनखे ॾिसंदी रही आहे। पाकिस्तान में अमेरिकी डॉलर तारीख़ की बुलंद तरीन सतह ते पहुंची पियो। इंटरबैंक में डॉलर ₹1.5 इज़ाफ़े बाद ₹190.16 जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹191.50 में विक्रो थियण लॻो। स्टॉक मार्केट में बुराई वारो रुझान रहियो। कराची यूनिवर्सिटी में हमलो कंदड़ आपघाती बमबार औरत जी हिक ॿी वीडियो साम्हूं अची वई। आपघाती बमबार औरत आख़िरी भेरो शारा फैसल ते वाक़िअ होटल में पंहिंजे मुड़ुस सां मिलण वई। वीडियो में ॿारनि खे बि औरत सां गॾु ॾिसी सघिजे थो। वीडियो में औरत जे कुल्हे ते कारी रंग जो बैग पियल लटकियल आहे। आपघाती धमाके में उहो ई बैग इस्तेमालु कयो पियो। ज़रिए मौजूद होटल में औरत जो मुड़ुस इफ्तिकार नाले शख़्स सां गॾींदो हो। सांगड़ भरिसां नारीअ जो गोली लॻल लाश। संजूरो थाणे जी हद मां 16 वर्षीय जी राबिया भट्टी जो लाश मिलियो। वासिफ़ वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। खैरपुर भरिसां फसल जी भेल तां भमरा बिरादरी जी विंदुरनि में छेड़ो। पहाड़ियूं लॻण सबबि हिकु नौजवान मारिजी पियो। मक़तूल इक़्तिदार भमरो जो लाश अस्पताल मुंतक़िल। घोटकी भरिसां हथियारबंदनि जो पुलिस चौकीअ ते हमलो। चौकी इंचार्ज खे यरगमाल बणाए तशद्दुद। सरकारी हथियारबंद आंदर सुंदराणी थाणे जी हद चौकी इंचार्ज खे रसनि सां ॿधी सरकारी हथियार ऐं गोलियूं खणी फरार थी विया। इतला ते आंदर सुंदराणी थाणे जी पुलिस एहलकारनि पहुची चौकी इंचार्ज खे रसनि खां आजो कयो। जोही जे काची जे ॻोठ शोभो दुल्तानी लगारी वासिर नारी के क़त्ल खां अॻु तहफ़्फ़ुज़ न ॾियण ते SHO बटगुल मोहम्मद ख़िलाफ़ केस दाख़िल। अदालत SHO गुलज़ार कुश ख़िलाफ़ लापरवाही करण ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। ताहिरा लगारी खे पसंदि जो परिणो करण ते मामून क़त्ल कयो हो। कंदकोट में इंडस हाईवे रानी स्टाफट मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर और समेत वॼणा फौत। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद फौतुनि जा बड़ सफ़ी अस्पताल मुंतक़िल। सख़्त गर्मी सबबि मुल्क जे केतिरनि इलाइक़नि में हीट वेव जो ख़दशो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची हीट वेव जी लपेट में न ईंदो। 13 ऐं 14 मई ते कराची में सख़्त गर्मी हूंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। सिंध जे केतिरनि इलाइक़नि में गर्मी पद 50 डिग्री ताईं पहुचण जो ख़दशो आहे। माहिर डॉक्टर्स शहरनि खे बिना ज़रूरत जे घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत करे छॾी।